जी में जायूरी जो साहिब रिहान मोहतरम अकबर जलवाई मेहरबानी स्टेज ते वेठल इंतहाई मुंहिंजा मोज़ज़ दोस्तो भाइरो भेणो ऐं ॿाहिरि जेके वेठा आहिनि सभिनी जी महिरबानी। अॼु सीता जेको सिंध जो तमामु तारीख़ी शहर आहे ऐं मूंखे जेतिरो इल्म में अचे थो त सीता ऐं ख़ैरपुर नाथन शाह उन महिरबानी साईं, वॾी महिरबानी मोहबतूं तव्हांजो। मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त अॼु सीता ऐं जी उन सां तव्हांजे भर में ख़ैरपुर नाथन शाही जंहिंमें अदब ऐं सां तालुक़ु रखंदड़ वॾा आलम वॾा अदाकार ऐं मुंहिंजो इंतिहाई क़ाबिल सीनियर मोस्ट सीनियर जंहिंसां मूं गॾु कमु बि कयो आहे साईं इस्माइल चांडियो जेको पाण खे फ़क़ीर ऐं माशाअल्लाह तबियत में बि फ़क़ीर आहे ऐं हेॾे बि वॾियूं शख़्सियतूं ज़िले दादू में अॼु असां आया आहियूं ठठे ज़िले खां। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी। बेटाई आर्ट काउंसिल ख़ादमेन सिंध ऐं ॿिनि जिन तंज़ीमनि अॼु प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे जिन दोस्तनि इहे प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे उन सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं मूं वटि उहे लफ़्ज़ न आहिनि जेके लफ़्ज़ आउं इस्तेमालु करियां। असांजी अदी ठठे ज़िले जी बेबाक बहादुर असांजी भेण गुलबीबी शाह हिन जे असां ठठे आउं त हुनजो पाड़ेसरी बि रहियो आहियां। मूंखे ख़बर आहे त हीअ जंहिं पोस्ट ते आहे जेकॾहिं उन जॻह ते ॿियो को हुजे त उहो करोड़पति हुजे पर हीअ एॾी ईमानदार ऐं मज़लूमनि जी साथी ऐं उते ग़रीबनि जो जेको हक़ विड़ी वठे थी अदालत में उनखे सलाम आहे। उन सां गॾु पूरे सिंध में जिथे बि अहिड़ी तकलीफ़ात हूंदियूं आहिनि औरतुनि जे बावजूदि पर उहो अहसासु कोन थींदो आहे त औरत आहियां। हर महफ़िल में सिंध जे कुंड कुर्च में हीअ वेंदी आहे ऐं असांखे फ़ख़्रु आहे त असांजे ठठे ज़िले जी आहे असांजी सिंधी नियाणी आहे ऐं हुन ते फ़ख़्रु करे सघां थो। ऐं तकरीर इन करे मुख़्तसर करियां पियो तकरीर ॾिठे करे विया न हुआ जेकॾहिं आर्गनाइज़न खे थोरो इजाज़त हुजे त अदाकार आहियां त सिंध खे भेटा पेश करण जे लाइ ऐं ॿ टे लफ़्ज़ जेके जिंदाबाद जहिड़ी तरह गुलाब जी गुलनि जी खुशबू रंग ऐं रूप क़यामत ताईं क़ाइमु रहंदी तहिड़ी तरह मुंहिंजा परवरदिगार असांजी सदा सवागुण सिंध धरती खे बि क़ाइमु ऐं दाइमु रखंदा। हीअ धरती गुलाब जे गुलनि वांगुरु हमेशह महकंदी रहे। हीअ सिंध धरती असांखे अलाह ताला ॾिनी आहे जंहिं ते असां सिर्फ़ु असां सिंधियुनि जो हक़ आहे ऐं हिन धरती मां जी हिफ़ाज़त करणु हर हिकु गैरतमंद सिंधी पुट ते फ़र्ज़ु आहे। जीअं असांजो मुर्शद लतीफ़ फरमाए थो त हिकु जू ॿी जोए छॾनि कीन जवान उहे बि इंसान जेके नगनि था निसार थिया। ॿुधी छॾियो आहे धरती जा वारसो ही धरती मां घणी वेरनि जे चंबनि में जकड़िजी वई अथई। हिन धरती ते वरी नवां हलाकू ऐं चंगेज़ ख़ान पैदा थिया आहिनि। सुहागरी जो सुहाग ॿारनि जा पटका नियाणियुनि जूं पोटियूं ऐं अमरनि जे सिरनि मथां अजर ॻोल्हण जा साबा कया पिया वञनि। असांजो सिंधु दरिया रोके सिंध धरती खे ऋण पट में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे पर न कंहिं वॾी बशर में इहा ताक़त ई न आहे जो असांजो सिंधु दरिया रोके सिंध धरती खे ऋण पट में तब्दील कनि। पर जेकॾहिं कई नापाक साज़िश कई तो कोई धरती मां पंहिंजे कुख में वरी के तोते के जन्म ॾींदी वरी के तुला दरिया खान के जन्म ॾींदी वरी के होश मोहम्मद शिदी के जन्म ॾींदी जेको वरी थी नारो हणंदो त मरवेसू पर सिंध न ॾेसू। हिन धरती मां खे वेरनि जे चंबर में अची आज़ाद कराए थो पर ॿुधी छॾियो सिंध जा वारसो धरती मां जी हिफ़ाज़त करणु के हिकु सिंधी ते न आहे। वक़्तु अचण ते असां समूरा सिंधी पंहिंजा विछा विसारे धरती मां जे नंगे नामूस जे लाइ पंहिंजे जान जो नज़रो ॾियण खां पोइ ते हरगिज़ न हटंदासूं छो जो असां सिंधी गैरतमंद क़ौम आहियूं। असां सिंधी गैरतमंद क़ौम आहियूं पर फर्दी इज्तिमाई तौर न। असां सिंधियुनि जी हिकु माउ न आहे
असां सिंधियुनि जो ॿ अमड़ू आहिनि। हिकु मां जेका 9 महीना असांखे पंहिंजे पेट में पालींदी आहे। 9 महीने खां पोइ जॾहिं असांजो जनम थींदो आहे त उहा जीजल मां असांजे मथां कोसो वाह बि बर्दाश्त न कंदी। ऐं असां जॾहिं जवान थींदा आहियूं त कंहिं बि ग़ैर जी आङर पंहिंजे माउ जे मथां बर्दाश्त न कंदा। हथे खाली कलाशनकोफ जो मुक़ाबिलो करे पंहिंजी माउ जी इज़त जी हिफ़ाज़त कंदा आहियूं। उन माउ जे लाइ असां केॾा न ग़ैरती आहियूं। पर कंहिं सबब जे करे जॾहिं असां हीउ जहान छॾे वेंदा आहियूं त ॾाढो ॾुख थींदो आहे जीजल खे। जीजल पार कढंदी आहे। उहा जीजल मां जेका असांजे मथां कोसो वाह बि बर्दाश्त न कंदी। चंद कलाकनि खां पोइ चवंदी आहे त मुंहिंजे हिन पुट जे लाश खे खणी वञो किथे जो लाश बदबू न करे वञे। ऐं ॿी असांजी सिंध धरती मां आहे, उहा कॾहिं कोन चवंदी आहे त मुंहिंजे हिन पुट जो लाश बदबूदार आहे, मुंहिंजे सीने में दफ़न न कयो। ही धरती मां ता क़यामत ताईं असांजे बदबूदार लाश खे पंहिंजे सीने में समाए छॾे थी। अॼु उन जा टुकड़ा टुकड़ा कया पिया वञनि। अॼु उनजी सीध खे मेरो कयो थो वञे। उते असां समूरे सिंधियुनि खे गैरत छो न थिए। वाह साईं वाह। सीता प्रेस क्लब जे प्रेसिडेंट भाउ इम्तियाज़ अहमद गोगी साहब खे त पाण अचनि ऐं पंहिंजो हिन महफ़िल सां मुखातिब थियनि। इम्तियाज़ अहमद गोगी साहब। दलवानी खे अजर कयो तोहफ़ो। कामरेड अकबर सोलंकी ऐं गुलाब सोलंकी लाइ अजर कयो तोहफ़ो मंज़ूर आकाश जी गुज़ारिश त भाउ अरशद अब्बासी भाउ अकबर दलवानी खे अजर कयो तोहफ़ो पेश कंदो। भाउ इनाम भाउ ऐं मंज़ूर गुलाब माइट खे ऐं अकबर खे अजर कयो तोहफ़ो पेश कंदो।